राइस कैनाल में पानी खोट खिलाफ सिंध तरक्की पसंद पार्टी तालके नसीराबाद तरफ़ां तालके सदर खुदाबख्श सांगरो, सिटी सदर मंसूर सुमरो, गुलाम शबीर चन्ना, अमानुल्ला गादी ऐं ॿियनि जी अॻवाणी में ठुल वारे कारखाने खां अर्थर मोरी ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। धरणे खे ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त ज़रई पाणी जी अतरादू खोट सबबि सिंध समेत तालके नसीराबाद जूं ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि, जंहिं सबबि ॾुकार वारी सूरत-हाल पैदा थी वई आहे। सिंध हुकूमत पाणी खोट जो जवाब ॾियाराए राइस कैनाल ते आबाद थींदड़ सारियाले फसल जी पोखाई ते पाबंदी मड़े छॾी आहे, जंहिं सबबि हारियुनि जो मुआशी क़त्लेआम थी रहियो आहे। उन करे असीं हिन पुरअमन एहतजाज वसीले घुर कयूं था त राइस कैनाल समेत तालके नसीराबाद जी मुख़्तलिफ़ शाख़ुनि में पाणी ॾेई हारियुनि जो मुआशी क़त्लेआम बंदि कयो वञे।